अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में बहलीकार माया मोहम्मद इसहाक हेडलाइन्स ॾिठूं। हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। मशाइख होती थाणे जी हद ॻोठ फाज़िल चंड में नौजवान जो मुबैना आपघात। 22 वरें जे नदीम चंड महांगाई खां तंग थी वण में रसो ॿधी फाहो खाई छॾियो आहे। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। मशाइख होती थाणे जी हद ॻोठ फाज़िल चंड में नौजवान मुबैना तौरु आपघात करे छॾियो आहे। 22 वरें जे नदीम चंड महांगाई खां तंग थी वण में रसो ॿधी फाहो खाधो। नौजवान जी 2 साल अॻु शादी थी हुई। रक्षा हलाए गुज़र सफ़र कंदो हो। वारिस जो अहिड़ो चवणु आहे। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। मशाइख होती थाणे जी हद ॻोठ फाज़िल चंड में नौजवान जो मुबैना आपघात थी वियो आहे। 22 वरें जे नदीम चंड महांगाई खां तंग थी वण में रसो ॿधी फाहो खाधो। नौजवान जी 2 साल अॻु शादी थी हुई। रक्षा हलाए गुज़र सफ़र कंदो हो। वारसनि जो अहिड़ो चवणु आहे। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। मशाइख होती थाणे जी हद ॻोठ फाज़िल चंड में नौजवान मुबैना तौरु आपघात करे छॾियो आहे। 22 वरें जे नदीम चंड महांगाई खां तंग थी वण में रसो ॿधी फाहो खाधो। नौजवान जी 2 साल अॻु शादी थी हुई। रक्षा हलाए गुज़र सफ़र कंदो हो। वारसनि जो अहिड़ो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन अवां खे। मशाइख होती थाणे जी हद ॻोठ फाज़िल चंड में नौजवान मुबैना तौरु आपघात करे छॾियो आहे। 22 वरें जे नदीम चंड महांगाई खां तंग थी वण में रसो ॿधी फाहो खाधो। नौजवान जी 2 साल अॻु शादी थी हुई। रक्षा हलाए गुज़र सफ़र कंदो हो। वारसनि जो अहिड़ो चवणु आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर इम्तियाज़ ख़ासि कैली सां। इम्तियाज़, वधीक छा तफ़सील आहिनि, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त टंडोलिया जे मशाइख होती थाणे जी हद ॻोठ फाज़िल चंड में 22 साला नौजवान मुबैना ख़ुदकुशी कई आहे। नदीम चंड बेरोज़गारी ऐं महांगाई जे करे वण में रसो ॿधी मुबैना तौरु ख़ुदकुशी करे छॾी आहे। नौजवान जी 2 साल अॻु शादी थी हुई। मक़तूल जे घर में फाका कशी खां तंग थी ज़िंदगी जो ॾीओ जेको उजाए छॾियो आहे। वारसनि जो चवणु आहे त असांजो नौजवान रक्षो लाइ गुज़र सफ़र कंदो हो ऐं पेट्रोल महांगो थियण जे करे केतिरनि ॾींहंनि खां जेको ज़हनी अज़ियत जो शिकार हो, जंहिं करे ही वाक़ियो जेको पेश आयो आहे। जी, वॾी महिरबानी इम्तियाज़ तफ़सील ॾियण जे लाइ।